फरीदाबाद रिपोर्ट अहमद अली चांडियो। फरीदाबाद सिंध बलूचिस्तान के मिलाईंदड़ पुल तेल गैस ऐं रेती बजरी जे हेवी लोड जे क्रॉसिंग सबबि पुल मुकमिल ज़िबू हाल बणिजी वई आहे। पुल जे मथां हलंदड़ हेवी ट्रैफिक जे गुज़रण सबबि हेठे पासे जा चापुड़ किरण रोज़ जो मामूल बणिजी विया आहिनि, जॾहिं त पुल जो उतरियों हिसो वज़न सबबि झुकी पियो आहे, जंहिं सबबि कोई बि वक़्तु जानी नुक़सान जो ख़दशो ज़ाहिर थी वियो आहे। जिते सिंध हुकूमत तोड़े ज़िले इंतज़ामिया पुल ते को बि ध्यानु न ॾिनो। हेवी मशीनरी जे गुज़र ते का बि पाबंदी हणी न सघी। 1998 में लियाकत जतोई जे वॾे वज़रात जे दौर में करोड़े रुपयनि जी लाॻत सां ठाहिरायल पुल जी गारंटी इंजीनियर पारां 50 साल जी दावा 22 सालनि में ज़ाहिर नाक़स मटीरियल जे इस्तेमाल सबबि पुल जी छित ज़िबू हाल बणिजी वई, जॾहिं त 3 महीना अॻु 100 फुट जी छित किरण करे रेती सां भरियल ट्रक सां हादसो पेश आयो हो, जंहिं में ड्राइवर ऐं कंडक्टर मौजज़ाना तौरु बची विया हुआ। जंहिं खां पोइ तेल गैस कंपनी करोड़े रुपयनि जी लाॻत सां पुल जो मरमती कमु मासूमूल मूजिबि करायो वियो हो, जेको नाक़स मटीरियल जे इस्तेमाल सबबि पुल जा ॿीहर चापुड़ किरण लॻा, जंहिं सबबि इलाइक़े वासियुनि में ख़ौफ़ छायल आहे। होॾां फरीदाबाद इलाइक़े इतिहाद जे कन्वीनर डॉक्टर बरकत जतोई, SUP ज़िले दादू जे जनरल सेक्रेटरी अब्दुल हमीद सूमरो, हाजी खान मारफानी, अवामी जमहूरी पार्टी जे अॻवान इकरार दानिश, डॉक्टर अब्दुल खालिक बुगियो, अली अब्बास चन्ना, तारिक रिंद ऐं ॿियनि चयो त तेल गैस कंपनी जूं हेवी मशीनरी गुज़रण सबबि पुल खे वॾो नुक़सान थी वियो आहे। पुल जी छित मथां वॾा वॾा खॾा ऐं पुल जा पासा झुकी विया आहिनि। हिननि चयो त तेल गैस कंपनी सालियाना अरबे रुपया कमाए रही आहे, पर इलाइक़े जे रोडनि ऐं रस्तनि पुलनि ते टके जो बि मरमती कमु करण लाइ तयारु न आहे। हिननि चयो त इलाइक़े जा रोड रस्ता जेकी तेल कंपनी खां वेंदे मेहर केनशाह ऐं वारिया ताईं तबाह हाल बणियल आहिनि। हिननि वॾे वज़ीर ऐं ज़िले इंतज़ामिया खां घुर कई त फरीदाबाद काछे जे रोडनि रस्तनि पुलनि ते ध्यानु ॾेई ज़िबू हाल बणियल पुलनि जो मरमती कमु कराए इलाइक़े वासियुनि खे वॾे नुक़सान खां बचाए परेशानी ख़तमु कई वञे, न त ॿी सूरत में को बि नुक़सान थियो त हुन जो ज़िम्मेवार तेल गैस कंपनी ऐं DC दादू हूंदा, जंहिं ख़िलाफ़ कोर्ट में केस दाख़िल कराईंदासीं।